द सिंधुवर्ल्ड.com की पेशकश। सिंधी अखर खजानो 163। अॼु जा सिंधी अखर आहिनि धमण वारो या दूधो, नकली ॾेखाव या कूड़ी कूड़ी मुंझाईंदड़ ॻाल्हि, अजीम चुक या वॾी भुल, सादो सूदो या मुॾो, झको या चिटराई या तेज़ी घटाइणु। साॻिए अर्थ वारा अंग्रेज़ी ऐं हिंदी अखर कंहिं समय लोहार धमण वारो आलो औज़ार कमु आणींदा हुआ, पर हाणे औरतूं हथ में खणी सघण वारे दूधे जो उपयोग वार सुकाइण लाइ कनि थियूं। पंहिंजो स्वादु पूरो करण वास्ते राजनेता जो कूड़ियूं कूड़ियूं मुंझाईंदड़ ॻाल्हियूं चवणु अजब जी ॻाल्हि न आहे। टीम TSW जी सिंधी भाषा वाधारे जी कोशिशुनि में सहयोग ॾियण लाइ तव्हां बेहद घटि ख़र्च ते हिकु वीडियो स्पॉन्सर करे सघो था। मोदीअ जी मुखालफ़त कंदे मुखालफ़त धिरूं सनातन धर्म जे ख़िलाफ़ु ॻाल्हाए अज़ीम चुक करे रहियूं आहिनि। राम एतिरो सादो सूदो आहे जो मुॾी छुरी खणी हिंदाणो कपिड़े वेठो आहे। बादलनि सिज जी रोशनीअ खे झको करण सां गॾु उस जी तेज़ी घटाइण जो कमु कयो। सिंधियत सुहिणी रहे।